अज़ीज़ दोस्तों ऐं भाइरों, अॼोके हिन हलंदड़ मुआशरे में केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके खाधे पीते जो लिहाज़ नथा रखनि त आया उहे हलाल था खाइनि या हराम था खाइनि। जेका शइ मिले थी इंसान खाइण जे पोयां लॻी थो वञे। हालांकि इन खाधे पीते जो मामिलो दीन इस्लाम में एतिरे क़दुरु ताईं सख़्तु आहे जो तव्हां मुस्नद अहमद जी हदीस पढ़ी ॾिसो। सहाबी रसूल काब बिन उजरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यदखुलुल जन्नत लहमुन नबत मिन सुहतिन फन्नारु औला बिही। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त उहो माण्हू कॾहिं बि जन्नत में दाख़िल न थींदो जंहिं माण्हू जे जिस्म में जेको तयारु थियल गोश्त आहे उहो हराम जो हुजे। यानी असां जेको लुक़्मो हराम जो खाईंदासीं ऐं उन मां असांजे वजूद जो ज़रे बराबर बि हिसो वधंदो, गोश्त वधंदो, त उन वक़्त ताईं असां जन्नत में न वेंदासीं जेसीं ताईं उहो गोश्त जो लोथड़ो जहन्नुम में सड़े नथो। अज़ीज़ भाइरो, खाधे पीते जो मामिलो इंतिहाई अहम अथव। इन जे करे पंहिंजी ज़िंदगी में लाज़मी उन शइ खे ॾिसजो जेका शइ तव्हां खाओ था उहा हलाल जी आहे या हराम जी आहे, ताकि क़यामत जे ॾींहुं इन शर्मिंदगी खां बची सघूं। अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।